बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम शागिर्द साथियों मां तव्हांजो उस्ताद अताउल्लाह। मां तव्हांखे लर्निंग मैनेजमेंट सिस्टम में भलीकार थो चवां। शागिर्द साथियों मां तव्हांखे हिन वक़्तु लर्निंग मैनेजमेंट सिस्टम में माइक्रोसॉफ्ट एक्सेल जो कोर्स सेखारींदुसि। अचो त पाण सभ खां पहिरियां था त माइक्रोसॉफ्ट एक्सेल आहे छा। माइक्रोसॉफ्ट एक्सेल में पाण खे टेबल्स में कमु करणो पवंदो आहे। माइक्रोसॉफ्ट एक्सेल जे अंदरि फार्मूलास ते कमु थींदो आहे। जेकॾहिं असांखे टेबल्स में शीट ठाहिणी हुजे त उन लाइ असां माइक्रोसॉफ्ट एक्सेल जो इस्तेमालु कंदा आहियूं। माइक्रोसॉफ्ट एक्सेल कॉलम ऐं रोज़ ते मुश्तमिल हूंदी आहे। दोस्तों कॉलम जी तव्हांखे ख़बर हूंदी छो जो तव्हां अख़बार त लाज़मी पढ़ंदा हूंदव त अख़बार में जीअं कॉलम्स हलंदा आहिनि बिल्कुलु ईअं ई माइक्रोसॉफ्ट एक्सेल में कॉलम्स ऐं रोज़ हूंदा आहिनि। सभ खां पहिरियां पाण माइक्रोसॉफ्ट एक्सेल खे खोलण जे बारे में सिखंदासीं त माइक्रोसॉफ्ट एक्सेल कीअं खोलिजे। जेकॾहिं तव्हां वटि विंडोज़ 10 आहे त सभ खां पहिरियां नंबर हिकु तरीक़ो त तव्हां हिते स्टार्ट ते क्लिक कंदव। स्टार्ट ते क्लिक करण खां पोइ ऑल एप्स ते ईंदव। लाज़मी आहे त तव्हां वटि माइक्रोसॉफ्ट ऑफिस इंस्टॉल थियल हुअणु घुरिजे। जेकर तव्हां माइक्रोसॉफ्ट ऑफिस इंस्टॉल न कई आहे त तव्हां दुकान तां का बि सीडी वठी करे माइक्रोसॉफ्ट एक्सेल इंस्टॉल करे सघो था। पोइ हिते पाण ईंदासीं ते माइक्रोसॉफ्ट एक्सेल खे सर्च कंदासीं। माइक्रोसॉफ्ट ऑफिस 13 ते क्लिक कंदासीं। मूं वटि 2013 इंस्टॉल आहे त लाज़मी आहे 2013 हूंदी। जेकर तव्हां वटि ॿी का माइक्रोसॉफ्ट ऑफिस जो ॿियो को वर्ज़न इंस्टॉल हूंदो 14 हुजे 15 हुजे या 7 हुजे या 3 हुजे 9 हुजे तव्हां वटि माइक्रोसॉफ्ट ऑफिस उहा लिखियल नज़र ईंदी। इन खां पोइ पाण हीअ ऑप्शन मौजूदु आहे माइक्रोसॉफ्ट एक्सेल जो। हिन में हिकिड़ो तरीक़ो इहो आहे त पाण हिन खे हितां क्लिक करे ऐं खोले सघूं था। हिन में ॿियो तरीक़ो इहो आहे त हिते सर्च बार में पाण एक्सेल लिखंदासीं EXCL त मथे एक्सेल लिखजी ईंदी ऐं तव्हां पाण ओपन करे सघूं था। नंबर टियों तरीक़ो इहो आहे त पाण डेस्कटॉप ते राइट क्लिक करे न्यू में क्लिक मेन्यू खे चूज़ करे हितां न्यू माइक्रोसॉफ्ट एक्सेल वर्कशीट ते क्लिक करे ऐं पाण हिते हिकु नई माइक्रोसॉफ्ट एक्सेल क्रिएट करे सघूं था। जॾहिं मां क्लिक कई त शायदि तव्हां ॾिठी त हिकु न्यू माइक्रोसॉफ्ट एक्सेल शीट जेका आहे हिते क्रिएट थी वई। पाण कंहिं बि हिन खे क्लिक करे खोलनि था। जॾहिं पाण माइक्रोसॉफ्ट एक्सेल खोलीसीं त माइक्रोसॉफ्ट एक्सेल जो लुकअप हिन तरह हूंदो। पाण क्लोज़ करे बंदि कंदासीं। दोस्तों ही माइक्रोसॉफ्ट एक्सेल जे अंदरि कॉलम्स मौजूदु आहिनि। कॉलम A, कॉलम B, कॉलम C, कॉलम D, कॉलम E, कॉलम F। मतिलबु ही कॉलम्स जा नेम्स आहिनि, कॉलमनि जा नाला आहिनि। उन खां पोइ ही माइक्रोसॉफ्ट एक्सेल जे अंदरि रोज़ आहिनि। ही रोज़ जा नाला मौजूदु आहिनि, मुख़्तलिफ़ रोज़ आहिनि। जॾहिं पाण 2013 माइक्रोसॉफ्ट ऑफिस खोलींदासीं उन जे अंदरि बाय डिफ़ॉल्ट हिकु शीट मौजूदु हूंदी। मां तव्हांखे अॼोके हिन लेक्चर में शीट बि इंसर्ट करण बि सेखारियां थो। जेकॾहिं पाण हिते हिन सां गॾोगॾु ॿी शीट इंसर्ट करणु चाहियूं त हिन प्लस जे निशान ते क्लिक कंदासीं ॿी शीट इंसर्ट थी वेंदी। जेतिरो शीटूं असांखे इंसर्ट करणु हुजनि प्लस निशान ते क्लिक कंदा वेंदासीं असांखे शीटूं इंसर्ट करे वठंदासीं। दोस्तों अॼोके हिन सबक़ में तव्हां माइक्रोसॉफ्ट एक्सेल जो बेसिक बुनियादु पढ़ियो ॿुधो त माइक्रोसॉफ्ट एक्सेल छा आहे उनखे कीअं खोलिजे। पाण अॻिते मिलंदासीं कंहिं नए सबक़ सां।